नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ठुल्ह मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल्ह में वॉलीबॉल ग्राउंड न हुजण करे ठुल्ह जा शहरी ऐं रांदीगर सख़्तु परेशान जो शिकार आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ठुल्ह में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख़्श पंहिंजी रिपोर्ट में। जी, असां हिन वक़्तु ठुल्ह हाई स्कूल 1 में मौजूदु आहियूं, जिते आल पाकिस्तान जो खिलाड़ी लाला राजू असमत अला असां सां गॾु मौजूदु आहे। जे हिन पूरे पाकिस्तान एशिया में 1 नंबर ते खिलाड़ी आहे। छो त हिन को वधीक ॻाल्हि ॿोल पुछा कयूं, इन जो छा चवणु आहे? उन खां पोइ 78 में माना पोइ विया जैकाबाद पढ़ाई कईसीं। उते पोइ सरदार मुक़ीम खां खोसे हथु हुयो, पोइ असांखे हेल्प मिली। पोइ 82 में मां खटियमि ऑल सिंध वॉलीबॉल टंडो अलायर में। उन खां पोइ मुंहिंजो नालो निकिरी आयो त राजू वॾो खिलाड़ी थी वियो। पोइ 84 में खटियमि दादू में ऑल पाकिस्तान फरकशेर मुचड़ वॾो खिलाड़ी हो पाकिस्तान लेवल जो। उन खे मां माना हारायो फाइनल में। उन खां पोइ मां ज़फ़र खान जमानी मूंखे ॾिनो पंहिंजो गोल्डन मेडल सिंध जो नक्शो। उन खां पोइ असीं माना 84, 85, 86 माना 94 ताईं पोइ मां रहियुमि चैम्पियन रहियुमि पंहिंजो गेम हिसाब सां। मुंहिंजो मुक़ीम खान जो वॾो हथु हुयो, सरदार जो ख़र्चु वर्चु उहो कंदो हुयो। असां उहा यकी खटियूंसीं। पोइ असां 94 में वियासीं इंडिया खेॾणु एशिया कप में। उते बि मां खटियो, उते बि मैन ऑफ द मां थियुमि इंडिया में दिल्ली में। उन खां पोइ खेॾा वियासीं जयपुर दिल्ली खां परियो आहे। उहो जयपुर में खटीसीं, 15 ॾींहं विरायासीं। उन खां मोटी आयासीं। उन खां पोइ सम्झो त 2000 ते मां घरू मसला, पोइ असांजो मसइलो आहे त पोइ मां गेम छॾे ॾिनी। हाणे पंहिंजो इहो आहे त ईंदो आहियां ॾिसणु हाई स्कूल चकर ॾियणु कंदो आहियां, पर इहो त दोस्त जी दुआऊं आहिनि त पोइ माने रांदि कंदा आहियूं, कॾहिं न कंदा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।